अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां वाजो पंहिंजो ज़फ़र खोखर पंहिंजे यूट्यूब चैनल ज़फ़र नान स्टाफ सां गॾु तव्हां सां हाज़ुर आहियां। असल में अॼु मां तव्हांखे हिकिड़ी दिलचस्प हक़ीक़त ॾेखारणु वठी आयो आहियां। असांजे सिंध जो नाले वारो आर्टिस्ट, वॾो आर्टिस्ट माशाल्लाह, जहिड़ो सुहिणो आहे तहिड़ो इख़लाक़ जो सुहिणो आहे, बिलावल खोखर साहिबु तव्हां ॿुधो हूंदो। मूंखे ख़बर पई त बिलावल खोखर साहिबु नसीराबाद में जिते जिते सिंध सॼी आयल जेके महिमान हूंदा आहिनि उनखे चांहि कहिड़े होटल ते पीआरींदो आहे, इहा हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि आहे। अचो त मां तव्हांखे होॾे वठी हलां। दोस्तो, मां साम्हूं पहुतो आहियां बिलावल खोखर साहिबु जिते ख़ुफ़िया तौर ते दोस्तनि खे विहारे चांहि पीआरींदो आहे। लॻे थो होटल पंहिंजो अथसि या को ॿियो मामिलो आहे। हलूं था, हिते सिंध जी सॼी संगत बीठी आहे। अस्सलाम वालेकुम सर। बिलावल खोखर साहिबु असां सिंध जो वॾो आर्टिस्ट माशाल्लाह। चाचा जियल ख़ान दस्ती तव्हांजे साम्हूं, असांजो पहिरीं प्यारो महबूब ऐं मुनवर नूनारी साहिबु, वॾी संगत गॾु कई आहे। बिलावल नसीम सोढर साहिबु, हालांकि वारा जो आहे, चांहि पीअण बिलावल वटि हिते ईंदो आहे। हे असांजे शिकारपुर जो दोस्त फयाज़ लाशारी पहुतो आहे। लाशारी साहिबु, तव्हां शिकारपुर को हिते कीअं? स्पेशल दावत ॾाढियूं दावतूं आहिनि। कुर्बान साहिबु छा हाल आहे? ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। खोखर साहिबु, असल में ॻाल्हि इहा आहे त असांखे ख़बर पई त तव्हां दोस्तनि खे ख़ुफ़िया हिकिड़ी होटल ताड़ी आहे जिते चांहि पीआरींदा हो। सो असां पंहिंजे चैनल जे तरफ़ां तव्हां वटि पहुता आहियूं। भला हिते चांहि पीअण जो राज़? सर, राज़ त इहा ॻाल्हि आहे त हिते मुंहिंजो शहर आहे, पसगिरदाई बॉर्डर आहे, ऐं ॿियो हिन तरफ़ मुंहिंजो वञणु थींदो आहे अक्सर करे मियादाद चिंजड़ी। असांजो तमामु सुठो सुगड़ आहे, गुल मोहम्मद चिंजड़ी, तमामु पहिरीं प्यारो। उहो जीअं न उमराणी चयो आहे त ॾोहीं मलिया दस गया कर बस गया। तो ॻाल्हि इहा आहे त चांहि बि भली मिलंदी आहे, माण्हू बि भला आहिनि, ऐं वरी इतफ़ाक़ अहिड़ो थियो त चाचो जियल दस्ती सॼी सिंध अॼु गॾु थी आहे। गढ़ी खेरो, ख़ैरपुर मीरस, शिकारपुर, लाड़काणो, कंबर शताबकोट। अमरा बि आहे साईं तव्हां वटि? हा साईं, बलोचिस्तान जो रियाज़ राही। महिरबानी अवां दोस्तनि जी लख कुर्ब। महिरबानी बिलावल। इन मां तव्हांखे दोस्तो ख़बर पई त बिलावल केतिरो महिमान नवाज़ आहे ऐं सॼी सिंध जी संगत खे मुंहिंजो पंहिंजे तरफ़ो इहो सॾु आहे, तव्हां हलिया अचो। खोखर जी दिलि वॾी आहे, हिते मानियूं चाहियूं इज़तूं। ईअं न सम्झो त उन्हनि अदाकारनि असां न आहियूं त केरु दोस्त अचे त मूं परते कजे। बिलावल खोखर खे अलाह साईं नवाज़ियो आहे, अलाह साईं ख़ुशि रखेसि। तव्हां ॿुधाइजो भला कीअं फयाज़ तव्हां हिते पहुतो, बिलावल सां तव्हांजी मुलाक़ात? साईं बिल्कुलु, असल में सभु दोस्त निकितल हुयासीं अधे जी जावरी साहिब जी शादी दावत ते। पोइ अधे चयो त न, पहिरियां असां खां चांहि पी करे पोइ तव्हां गॾु हलंदासीं। माशाल्लाह, उन सिक में उन सिक में पहुतो। हाणे वरी मां पंहिंजे पहिरीं प्यारे महबूब, असांजे सिंध जे सभिनी तक़रीबन अदाकारनि डायरेक्टरनि जो ईअं सम्झो सुहिणो आहे, चाचा जियल दस्ती गुज़ारिश कंदुसि त ॿुधाए त तव्हां चाचा हीअं कीअं पहिरियों हिते लथा हो? चाचा, हे असांखे हिते जेको कुर्ब खणी आयो आहे बिलावल खोखर जो, असां त थरी मिरवा खां निकितासीं। बिलावल खोखर चयो त बाबा अचो नसीराबाद पुॼो। पोइ आहे कुझु सुहिणो सभिनीनि जो, पर मुंहिंजो वधीक आहे त पुॻासीं। ॿाहिरि निकिरी आयो, चई होटल हिकिड़ो ॾाढो ॿाहिरि सुठो निकितो आहे ऐं अकेलो होटल बि आहे। मां चयो भला पोयों संगत थी अचे, चाचो ज़फ़र खोखर थो अचे, चाचो मुमताज़ थो अचे, ॿी संगत वारा सभई अचनि था, त उन्हनि खे बि उते विहारींदासीं, चांहि पीआरींदासीं। तव्हां सां भाकुर पातोसीं, दिलि ख़ुशि थी। अलाह कंदो अहिड़ा ॾींहं हमेशह हूंदा। आमीन चाचा, आमीन। वॾी महिरबानी। असांजो दोस्त हिकिड़ो मसरूफ़ आहे, उन खां बि पुछिणो आहे। वरी फ़ोन ते थो ॻाल्हाए, असांजे सिंध जो तमामु वॾो डायरेक्टर आहे मुमताज़ ख़ासकली साहिबु। मुमताज़ खां पुछंदासीं त मुमताज़ जो त वास्तो रस्तो बिलावल सां तमामु घणो आहे, ऐं नसीराबाद बॉर्डर सां डोकरी सां। सो अॼु कीअं माना कहिड़े ख़्याल सां निकिरी पियो आहे? ऐं ॾिसो था ॿिनि फ़ोननि ते मसरूफ़ आहे। ॾिसो ॿिनि फ़ोननि ते टाइम अधु अधु कोन्हे। देखो कंहिं ॿिए दफ़े वरी पुछंदासीं। त एतिरे ताईं जे लाइ जेको मां तव्हांखो इजाज़त थो वठां पंहिंजे चैनल ज़फ़र नान स्टाफ तां। अॻिते हलूं था, तव्हांखे अञा घणियूं जेका नयूं मालूमातूं वठी था ॾियूं। वॾी संगत गॾु थी आहे।